بن القعقاع عن أبي زرعة عن أبي هريرة رضي الله تعالى عنه قال قال النبي صلى الله عليه وسلم كلمتان حبيبتان إلى الرحمن خفيفتان على اللسان ثقيلتان في الميزان سبحان الله وبحمده سبحان الله العظيم. ما شاء الله جزاك الله. नहमदहू व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. बाबु क़ौलिल्लाहि तआला व नज़अुल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह व अन्न आमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़न. वक़ाल मुजाहिद अल क़िस्तासु अल अदलु बिर्रूमिया व युक़ालु अल क़िस्तु मस्तरुल मुक़सित व हुवल आदिल व अम्मल क़ासितु फ़हुवल जाइर. व बिस्सनदिल मुत्तसिल मिन्ना इला हाफ़िज़ुल हुज्जत अमीरुल मुअमिनीन फ़िल हदीस मोहम्मद बिन इस्माइल बुखारी रहमहुल्लाह तआला. अहमद बिन अशआब क़ाल हद्दसना मोहम्मद बिन फ़ुज़ैल अन उमारत बिन क़अक़ा अन अबी ज़ुरआ अन अबी हुरैरत रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलिमतान हबीबतान इलर रहमान खफ़ीफ़तान अलल लिसान सक़ीलतान फ़िल मीज़ान सुबहानल्लाह व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम. सब चो सुबहानल्लाह व बिहम्दिही सुबहानल्लाहिल अज़ीम. क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा. अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिका व अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदन अबदन. मुअज़्ज़ज़ हाज़रीन, तवां असां जहाँ तक़रीब में शरीक हूँ उहा दिस्तार फ़ज़ीलत जी तक़रीब आहे. हिन दुनिया जे जहान मां को चङो मुड़ुसु मोकिलाए वेंदो आहे त उन जे कमकार खे संभालण जे लाइ उन जे वॾे पुट ते पग रखी वेंदी आहे. असांजे पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जन जे दीन इस्लाम जे वरासत जी पग या उलमा जे मथे ते उन वक़्तु सजाई वेंदी आहे जॾहिं मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे 23 साल ज़िंदगी में संदन कौल फ़ेल ऐं अमल खे पढ़ी करे फ़ारिग़ थींदा आहिनि. नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ करे विया आहिनि उन्हनि माण्हुनि जे लाइ जिन मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जी हदीस पढ़ी ऐं उन्हनि खे ॿियनि ताईं पहुचायो. फरमायो नज़र अल्लाह इमरान समिअ मक़ालती फ़वआह फ़अद्दाह कमा समिअ औ कमा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. 1.25 लाख नबियनि जे सरदार फरमायो अल्लाह साईं मुंहिंजे उन उम्मती खे हमेशह तरोताज़ा रखे ऐं ख़ुशि रखे जंहिं मुंहिंजी हदीस ॿुधी पोइ उनखे यादि कयईं वरी ॿियनि ताईं पहुचाई. इहा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ रब्बुल आलमीन क़बूल फरमाए ऐं क़यामत ताईं उहे माण्हू तरोताज़ा रहंदा. महबूब करीम
सवा लख नबियन जे सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस पाक जा किताब अणगणिया। उन्हनि हदीस जे किताबनि मां मदारिस में जेके किताब पढ़ाया वेंदा आहिनि उहे 6 किताब आहिनि जंहिंखे सियाए सिता चइबो। उन्हनि 6 किताबनि मां ज़्यादा अहमियत बुखारी शरीफ़ खे ॾिनी वेंदी आहे। हिन बुखारी शरीफ़ के जंहिं लिखियो आहे उनजो नालो भी मुहम्मद। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भी नालो मुहम्मद। इन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो पंहिंजो किताब लिखियो इहो 6 लख हदीसुनि मां चूंडे करे लिखियो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह के 6 लख हदीसूं सनदन व मतनन जरहन व तादीलन याद हुई। कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके अवाम जे सम्झण खां मथे। मां कोशिशि कयां थो त तव्हांजो वेहण सजायो थिए, जेतिरो सवलो थींदो ओतिरो सवलो कबो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह के 6 लख हदीसूं याद हुई। मुख्तसरन तव्हांखे इहा ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह इमाम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह जे शागिर्दनि जो शागिर्द। तंहिं करे इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो लक़ब जेको आहे उहो इमाम आज़म आहे। इमाम आज़म इमाम अबू हनीफा सब चो रहमतुल्लाह अलैह। उन इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह ये 6 लख हदीसूं पंहिंजे सीने में महफूज़ कयूं ऐं इन किताब के जेका बुखारी शरीफ़ जी आख़िरी हदीस पाण पढ़ूं पिया इनखे 16 सालनि में लिखियो। 16 साल जंहिंखे तव्हां ऐं असां तक़रीबन 6 महीननि में पूरो थियो। अने इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जो हिकिड़ो मां फरमान ॾिठो आहे, उन में लिखियो अथई त माण्हू मुहदस तॾहिं थींदो जॾहिं उनखे 45 ॻाल्हियूं ईंदियूं। उहे त शायदि मां बयानु न करे सघंदुमि। इमाम बुखारी 6 लख हदीसुनि मां चूंडे चूंडे हिन पंहिंजे किताब में बुखारी शरीफ़ में किन बुखारी जे शारिहीन जो चवणु आहे त हिन में 8 लख हदीसूं तकरार सां गॾु। तकरार सां गॾु 8। किन वरी चयो आहे 9, किन थोरो घटि बि चयो आहे। बहरहाल इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह बुखारी किताब 16 सालनि में लिखियो, मके पाक ऐं मदीने पाक। जॾहिं हदीस हिकिड़ी लिखंदो त पहिरीं गुस्ल कंदो, पोइ 2 रकातूं नफ़िल पढ़ंदो, पोइ हिकिड़ी हदीस लिखंदो। जेकॾहिं पाण 8000 हदीसूं वठूं त पोइ बि इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जा 16 लख नफ़ली इबादत बणिजे थी। 16 लख नफ़ली इबादत। जेतिरे वक़्त में बुखारी शरीफ़ लिखियईं यानी 16 सालनि में शारीह ने बुखारी लिखियो आहे त ओतिरो वक़्तु रोज़े सां माना 16 साल रोज़ो रखी, पर उनजे घर भातियुनि खे बि ख़बर कोन हूंदी त बुखारी खे रोज़ो आहे या न। जेका मानी ईंदी का न कंहिंखे ॾेई छॾींदो, घर थां ख़ाली करे मोकिले छॾींदो।
या हुई तकवा। एडी तकवा ही तंहिंजे करे उन्हनि जो किताब अॼु ताईं हले पियो। हिन किताब के इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खां 100 सिधो 90,000 माण्हुनि पढ़ियो। 100 सिधो बराह रास्त। बुखारा जे गवर्नर इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह ॾे पैगाम मोकिलियो तो मुझे पुटन के मुझे घर ते बुखारी पढ़ाया। इमाम बुखारी जो इस्तिग़ना तव्हांखे ॿुधायां। जवाब चवराए मोकिलियोसि त इल्मु पंधु कोन कंदो आहे, इल्मु ॾे पंधु करे अचिबो आहे। उन खां पोइ चई त भला ठीकु आहे, मां तव्हांजे मदरसे में पंहिंजनि पुटनि खे मोकिलियां थो। अॼोको माहौल हुजे हा त असां मौलवी चऊं वाह वाह, गवर्नर जे पुट खे हुनजे घर ते पढ़ाइनि था वञूं, त थोरी ॻाल्हि। पर इमाम बुखारी चयोसि न, चई मां मदरसे में मोकिलियां थो पर मुंहिंजे छोकिरनि खे अलॻि पढ़ायो, बाक़ी जेके तालिबुल इल्म उन्हनि खे अलॻि पढ़ायो। इमाम साहब फरमा त ईअं बि कोन थींदो। जाते ग़रीब जो ॿार पढ़ंदो, गवर्नर जो ॿार उन सां गॾु वेहंदो त बुखारी उन्हनि खे पढ़ाईंदो, न त मां न पढ़ाईंदो। इनखे अॼोके इस्तिलाह में चइबो आहे तबक़ाती निज़ाम तालीम, ऊंच नीच। इमाम बुखारी चयो ऊंच नीच कोन थींदी। गवर्नर कावड़जी पियो। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह खे चई त बुखारा छॾे। अल्लाह जो बानो चई बुखारा छॾण लाइ मां तयारु आहियां, पर तुंहिंजी इहे ॻाल्हियूं मां तस्लीम न कंदुमि। बुखार खे छॾियईं। बुखारा जे गवर्नर लाइ बददुआ कई। उन बददुआ जो असर इहो थियो त चंद ॾींहंनि में बादशाह उन गवर्नर खे गवर्नरी तां लाहे गॾ ते चाढ़े सॼे बुखारा में घुमाईंसि। तंहिंजे करे मुस्तफ़ा फरमा मन आदाली वलियन फ़क़द आज़नतहु बिल हर्ब। वो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जॾहिं बुखारा खां निकितो त समरकंद मां उन्हनि ॾे पैगाम आयो त तव्हां हेॾे अचो, असां तव्हांजे लाइ इंतज़ामात कयूं था। जॾहिं विच में पहुतो त बुखारा ऐं समरकंद जे विच ते हिकिड़ो ॻोठ हो, उनजो नालो हो खरतंग। खरतंग माना गॾ जी सुवारी तंग। अॻे सुवारियूं घटि हूंदियूं, तंहिंजे करे ॻोठ जो नालो खरतंग। उते पहुचण खां पोइ पैगाम आयो त साईं हिते बि तव्हांजी मुखालिफ़त वधी वई आहे, तंहिं करे तव्हां फ़िलहाल न अचो। इन मां तव्हां सम्झी सघो था त एॾनि आलिमनि सगोरनि जी बि मुखालिफ़त थी ऐं मुखालिफ़त खां बची न सघियसि। वो इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह रमज़ान मुबारक जो महीनो हो, उन पंहिंजे खरतंग ॻोठ में पंहिंजनि रिश्तेदारनि वटि गुज़ारी। अलाह साईं खां दुआ घुरियईं ज़ाक़त अलैयल अर्ज़ु बिमा रहबत, मुंहिंजा रब हाणे बुखारी जे मथां ज़मीन कुशादी हुजण जे बावजूदु तंग थी वई आहे, हाणे मूंखे तूं पाण ॾे घुराए वठ। इहा आहे मौत जी दुआ। मौत जी दुआ घुरणु जाइज़ आहे नाजाइज़ आहे, लंबो चौड़ो मसइलो आहे। बसि थोरो एतिरो अर्ज़ु करे छॾियां त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अहिड़े वक़्त में इहा दुआ घुरंदा को इनकानतल हयात ख़ैर अली, मुंहिंजा रब जेकॾहिं मुंहिंजे लाइ हयाती भली आहे त मूंखे ज़िंदा रह, हल हयाती भली न आहे त पाण घुराए वठ। बहरहाल इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी दुआ क़बूल थी वई। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी वफ़ात ईद जी राति थी। रमज़ान मुबारक जे ईद जी राति उनजी वफ़ात थी। हज़ारनि जे तइदाद मां माण्हू उनजे जनाज़े जे निमाज़ में शरीक थिया। केतिरा ॾींहं इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जे क़बर मुबारक मां ख़ुशबू ईंदी रही।
इहा हिन हदीस जी ख़ुशबू। दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असांखे बि मुस्तफ़ा जे हदीस ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ये मुख़्तसर ख़ारजी ॻाल्हियूं। बाक़ी जेको बाब असांजे प्यारे मुतअल्लिम मदरसे जे पढ़ियो आहे, जंहिंजी दस्तारबंदी थींदी, इन बाब जे मुंड में इमाम बुखारी अल्लाह जे क़ुरान जे आयत जो हिकिड़ो टुकड़ो आंदो। इनखे चइबो आहे तर्जुमतुल बाब। ऐं तर्जुमतुल बाब सां हदीस जी मुनासिबत ॾियारणु, बुखारी जे हदीस जी मुनासिबत ॾियारणु ॾुखे में ॾुखियो मसइलो आहे। इनखे उलमा ॼाणनि था, लेकिन हिते इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेका हदीस आंदी आहे, उनजो तर्जुमतुल बाब सां तालुक़ सफ़ा सवलो आहे। सकीलतान फल मीज़ान, इन लफ़्ज़ मां तर्जुमतुल बाब सां मुनासिबत आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी आदत मुबारक आहे त जॾहिं हदीस आणींदो आहे त पहिरीं क़ुरान शरीफ़ जी का न का आयत आणींदो आहे। तव्हां असांखे सम्झाईंदो आहे त मां मुहद्दिस बि आहियां ऐं मां मुफ़स्सिर बि आहियां। ऐं उन सां गॾोगॾु इन ॻाल्हि ते बि इशारो कंदो आहे त हीअ हदीस क़ुरान जो शरह। उन तर्जुमतुल बाब ऐं उन खां पोइ चंद जुमला जेके बुखारी आंदा आहिनि, उनखे चइबो आहे मुल्हक़ा तर्जुमतुल बाब। तर्जुमतुल बाब जा मुल्हक़ा, उन ते मुख़्तसर बहस कंदासीं। लंबे चौड़े बहस की ज़रूरत मूंखे महसूस नथी थिए। बाब क़ौलिल्लाह ताला व नज़उल मवाज़ीनल क़िस्त लियौमिल क़ियामह। अल्लाह ताला फरमाए थो, रखंदासीं असां ताराज़नि खे इंसाफ़ क़ाइमु करण लाइ क़यामत जे ॾींहं में। क़िस्त जो मफ़ूल लहू थींदो, लांब माना फीज थींदो। रखंदासीं असां ताराज़नि खे क़यामत इंसाफ़ जे क़ाइमु करण लाइ क़यामत जे ॾींहं में। ले यौमिल क़यामत माना फी यौमिल क़यामत। बाक़ी त मुख़्तसर ॿ चार ॻाल्हियूं आहिनि। त मवाज़ीन त जमो आहे मीज़ानुनि जी या मौज़ूनुनि जी। पोइ ताराज़ूं घणियूं हूंदियूं किन हिकिड़ी हूंदी? पोइ किन हज़रात चयो आहे त ताराज़ूं घणियूं हूंदियूं, किन चयो आहे त ताराज़ी त हिकिड़ी हूंदी, पर जमो आणण जा सबब टे आहिनि। हिकिड़ो सबब इहो आहे त मुख़्तलिफ़ अमल तुरंदा। नमाज़ धार तुरंदी, रोज़ो धार तुरंदो, ज़कात धार तुरंदी। आमाल मुख़्तलिफ़ आहिनि, तंहिंजे करे हिकिड़ी ताराज़ी खे जमो करे आंदो वियो बेतबारो आमाल जे। या मुख़्तलिफ़ माण्हुनि जा अमल तुरंदा, अशख़ास जे मुख़्तलिफ़ थियण जे करे जमो करे आंदो। या इन जमो खे तअज़ीम लाइ आंदो वियो आहे, तअज़ीम लाइ। जीअं कज़बत क़ौम नूह मुरसलीन, हिते मुरसलीन जमो तअज़ीमी आहे, तहिड़े त हिते बि तअज़ीम लाइ जमो खे आंदो वियो आहे। अॻिते मां बुखारी फरमाए थो, अन आमाल बनी आदम व क़ौलहुम यूज़न। बनी आदम जे औलाद जा अमल ऐं क़ौल तोरिया वेंदा। आवाज़ चुप त कयो। हाणे हिते ॿ लफ़्ज़ आहिनि, हिकिड़ो आहे आमाल, ॿियो आहे क़ौल। आमाल खे जमो करे छो आंदई, क़ौल खे मुफ़रद करे छो आंदई? आमाल चूंकि घणा आहिनि, मुख़्तलिफ़ आहिनि
ऐं मुख़्तलिफ़ उज़वनि सां थींदा आहिनि, तंहिंजे करे उनखे जमो आंदो। कौल ज़ुबान सां थींदो आहे, ज़ुबान वाहिदा, तंहिंजे करे मुफ़रद कयूं हिकु। ॿियो वजह त कौल मस्दर, अल मस्दर ला युसन्ना वला युजमा, इन करे जेको आहे सो मुफ़रद करियां थी। आदम जे औलाद जा अमल तुरंदा ऐं उन्हनि जा कौल बि तुरंदा, माना पाण जेको ॻाल्हायूं पिया इहो बि तुरंदो, अमल जेके कयूं पिया इहे बि तुरंदा। ईअं त पुराणे ज़माने में हिकिड़ो फ़िरक़ो हो जंहिंखे मुअतज़िला चवंदा। उहे चवनि था त आमाल तोड़नि जी उनखे ज़रूरत आहे जंहिंखे ख़बर न हुजे। अलाह ताला खे जॾहिं असांजे समूरनि अमलनि जी अफ़ालनि जी ख़बर आहे त पोइ छो थो तोरे। हिकु सुवाल उन्हनि जो इहो आहे। ॿियो सुवाल उन्हनि जो इहो आहे त तोड़बो आहे उहा शइ जंहिंखे को वज़न हुजे, जंहिंखे जोहर चइबो। अमल कौल इहे सभु अर्ज़ आहिनि, इनखे को वज़न ई कोन्हे, इहे कीअं तुरंदा। पहिरें सुवाल जो जवाबु हीअ आहे त अलाह ताला अमल इन लाइ तोड़ींदो तकमीलन लिल अदल, इंसाफ़ जी तकमील थिए। इंसाफ़ जी तव्हां कंहिंखे महिरबानी करे 100 रुपया ॾेई छॾियो, ॿिए खे 50 रुपया ॾेई छॾियो, 50 वारो रड़ियूं कंदो वरितंदो, मां सां ज़ुल्म थी वियो, मां मज़दूरी 100 रुपये वारे खां बि घणी कई, मूंखे थोरा छो मिलिया। अलाह साईं इंसाफ़ जे पूराए जे लाइ इहो कंदो त तुंहिंजा अमलनामा तोड़ियूं था। पोइ तूं जेतिरनि अमलनि जे करे जंहिं पासे जो जंहिं दर्जे जो हक़दार आहे उहो तोखे मिलंदो। इंसाफ़ जे तकमील लाइ अमल तोड़िया वेंदा ताकि कंहिंखे एतिरा जो हक़ न रहे। तकमील लिल अदल। उनखां पोइ त अमल कीअं तुरंदा, उन्हनि खे त वज़न ई कोन्हे। उनजो सम्झणु अॼोके दौर में त सफ़ा सवलो आहे। बुखार डॉक्टर तोड़नि था, बुखार, हालांकि बुखार खे कोई वज़न कोन्हे। अॼोके दौर में गर्मी बि तुरे थी, सर्दी बि तुरे थी, हालांकि उन्हनि खे बि कोई वज़न कोन्हे। इनखे चइबो आहे आराज़। अॼोके दौर में त इहा ॻाल्हि सम्झणु ॾुखी कोन्हे, उन दौर में ॾुखी हुई। उनजो जवाबु बुखारी जे शारिहनि मुख़्तलिफ़ तरीक़नि सां ॾिनो आहे। हिकिड़नि फरमायो आहे त उन्हनि जे अमलनि खे अलाह शक्ल ऐं वज़न ॾींदो। ॿियनि जवाबु ॾिनो आहे त उहे अमल नामा लिखियल आहिनि, छा में, नामा आमाल में, किताबनि में, दफ़्तरनि में। उहे दफ़्तर तोड़िया वेंदा, उहे दफ़्तर त वज़नदार आहिनि। तंहिंजे करे कोई बि सुवाल कोन्हे। सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मुहम्मद। उनखां पोइ अॻिते मुजाहिद आहे। मुजाहिद वॾो मुफ़स्सिर आहे, मुहद्दिस आहे। इमाम बुखारी रहमतुल्लाह जी आदत मुबारक आहे त को लफ़्ज़ जेकॾहिं अची वियो ऐं उन जहिड़ो ॿियो लफ़्ज़ बि क़ुर में मौजूदु आहे त उनजी बि तशरीह करे छॾियो ताकि को परेशान न थिए। हाणे मथे लफ़्ज़ आयो क़िस्तास, क़िस्त, क़िस्तास सां मुनासिबत रखे थो क़िस्तास, तंहिंजे करे उनजी तशरीह थो करे। हिकिड़नि चयो आहे त इनखे क़िस्तास पढ़िबो, ॿियनि चयो आहे त क़ुस्तास पढ़िबो। इनजी माना आहे अदुल, वज़नू बिल क़िस्तासिल मुस्तक़ीम, इंसाफ़ सां ताराज़ू खे तोड़ियो। इहो अरबी ॿोली में आहे, अरबी ॿोली में, पर अरबी रूमी, जीअं पंहिंजी सिंधी लाड़े जी ॾखिणी,
ये अरबी रूमी ॿियनि चयो त तरादुफुल लिसान आहे। तरादुफुल लिसान माना हिकिड़ो अखर ॿिनि टिनि ॿोलियुनि में इस्तेमालु थींदो रहे। जीअं तव्हां ऐं असां जेके सराइकी ॿोली ॻाल्हाईंदा आहियूं, बसर खे छा चवंदा आहियूं? बसल। बसल क़ुरान में बि लिखियो पियो आहे अद से हा व बसल आहे। त इनखे चइबो आहे तरादुफुल लिसान माना हिकिड़ो अखर ॿिनि ॿोलियुनि। रूमी ॿोली में बि इस्तेमालु थींदो आहे, अरबी में इस्तेमालु। अॻिते फरमाए थो अल क़िस्तो मस्तरुल मुक़सित वहुवल आदिलु व अमल कासितो फहुवल जाइर। हज़रत साईं ग़ुलाम मुस्तफ़ा कासमी सचो रहमतुल्लाह अलैह और फरमाईंदा त मौलवी जो पढ़णु शुरू तॾहिं थींदो जॾहिं पढ़ाइणु शुरू कयो। मां हुन वटि हिकु दफ़ो हैदराबाद में आबे हयात पढ़ण वियुमि। जॾहिं पढ़ी मोकिलियां पोइ त मूंखे अलफ़बे लिखी ॾिनो हिकिड़े पने ते। अलफ़बे जे असांखे उस्ताद लिखी ॾींदा अलफ़बे त तव्हांजी पढ़ाई हाणे। सो इमाम बुखारी बि तव्हां असांखे सर्फ़ ॾे थो मोटाए, चए थो अल क़िस्त मस्तरुल मुक़सित माना सर्फ़ ॾे मोटाए छॾी न, बाक़ी मुंझाए बि छॾे। क़िस्त मस्दर आहे मुक़सित जी। मुक़सित त इफ़ाल जो बाब, हा उहो त मज़ीद आहे। क़िस्त त मुजरद आहे। गोया के इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह तव्हांखे सम्झाए छॾियो त मज़ीद मुजरद में ठहंदो आहे। मज़ीद में मुजरद जे पोयां कुझु अल्फाज़ वधाइबा त मुजरद में मज़ीद ठही पवंदो। माना इन खे खणी ही चइजे त असुल असुल ॿुधाई असांखे। असुल असुल मज़ीद जो असुल मस्दर मुजरद, तंहिंजे करे असुल असुल जे तरफ़ इशारो करे छॾी। अल क़िस्तो मस्तरुल मुक़सित, क़िस्त मस्दर आहे मुक़सित जी माना असुल असुल। उन खां पोइ चओ थो वहुवल आदिल। मुक़सित जी माना इंसाफ़ कंदड़। अॻिते चओ थो त कासिद जी माना आहे ज़ालिम। बज़ाहिर तव्हां असांखे पुठी ठपे थो त तव्हांखे घणो कुझु ॾिसणो पवंदो। साॻियो लफ़्ज़ आहे, हिकिड़े जी माना थो करे साॻे जी इंसाफ़, साॻे जी माना करे थो ज़ालिम। समझ में अचे थी ॻाल्हि? साॻे लफ़्ज़ जी माना इंसाफ़, साॻे लफ़्ज़ जी माना ज़ालिम। तव्हां पढ़ी चुका हो सर्फ़ जे नंढनि नंढनि किताबनि में बाबनि जूं ख़ासियतूं। इफ़आल जे बाब जी ख़ासियत आहे सलब। इफ़आल जे बाब जी ख़ासियत आहे सलब माना कंहिं शइ खे खसणु। जॾहिं ज़ुल्म खे खसियोसीं त हाणे छा थींदो? तंहिंजे करे माना मुक़सित थियो पियो इफ़ाल जो बाब। उन जी माना थींदी अदुल ऐं कासित इन जी मस्दर आहे क़िस्त। उन में इहो इफ़ाल वारो हमज़ो कोन्हे, इहो असुल ते बीठो आहे, तंहिंजे करे उन जी माना थी ज़ालिम। उन खां पोइ आहे हदीस। हदीस में जंहिं उस्ताद खां पढ़बी आहे हदीस उनखे चइबो आहे रिजाल। पहिरें पहिरें नाला ईंदा, नालनि खां पोइ हदीस ईंदी। छो त तव्हां ऐं असां जेकॾहिं सौ सिधो चऊं त असां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधो आहे त असां सच था चऊं। असां त नबी साईं कोन ॿुधो। तंहिंजे करे नबी साईं ताईं पहुचण लाइ उन्हनि माण्हुनि जा नाला खणबा। इहो नाला खणबा मदरसे जे तालिबनि जा या नाला खणबा मौलवियुनि जा। बाक़ी अवाम जा नाला खणबा चवंदा मौलवी चरिया थियो नाला छा था वेठा चवनि। हाणे बुखारी तव्हां जी ॾाढो घणनि मदरसनि में आम मजमा में पढ़ाई थी वञे त मन न मन माण्हू बि सम्झी वञनि त हदीस सनद खां सवाइ न ईंदी आहे। पोइ हाणे तव्हांखे कुझु सम्झ में अचे बि न बि अचे पर कुझु ॿुधो त था। हदसना अहमद बिन अशकार
इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो असा के हदीस कई अहमद पुत्र अशका बजे या इश्का बजे, हमजे के ज़बर पढ़ो या हमजे के ज़ेर पढ़ो। इमाम बुखारी जो उस्ताद आहे उन जो नालो आहे अहमद बिन अशका, उन जो वरी उस्ताद आहे मुहम्मद बिन फुज़ैल, उन जो उस्ताद आहे उमारत बिन क़ाक़ा, उन जो उस्ताद आहे अबी ज़ुरआ, उन जो उस्ताद आहे अबू हुरैरा, सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन जो उस्ताद आहे हज़रत मोहम्मद करीम सभई चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ इन सजी सनद सां असां मदीने पहुची वियासीं। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम हज़रत अबू हुरैरा साईं सभिनी साहबनि खां वधीक रिवायतूं कयूं, 500 खां बि मथे हदीसूं हज़रत अबू हुरैरा साईं खे यादि हुयूं। वो हज़रत अबू हुरैरा साईं खां पुछो साईं एतिरियूं हदीसूं तव्हां कयो था, ॿिया त नथा कनि? चई हा, हुनजो सबबु आहे। चई कहिड़ो? चई हुन जा ॿ सबब। हिकिड़ो सबबु इहो आहे त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा हिकिड़ा सहाबी हुया मुहाजिर, ॿिया हुआ अंसार। अंसार ज़मीनुनि वारा हुआ, मुहाजिर वापारी हुआ। वो हर को धंधे सां हलियो वेंदो हो। मां सॼो ॾींहुं मिड़ई पेट जे टुकर ते सॼो ॾींहुं नबी साईं मिलियो, बसि टुकुर मिलियो नबी साईं टुकर। हिकु सबबु। ॿियो सबबु इहो आहे त मां पाक पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अर्ज़ु कयो, साईं मां त वेठो आहियां पर मां तव्हां जूं हदीसूं विसरी थियूं वञनि। नबी मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइश ते आहे जेका तोखे चादर आहे विछाए छॾ, विछाए छॾी। हुन नबी साईं ॻाल्हि करे ख़तमु कई, फरमाइश सीने ते घुमाए छॾ, ईअं घुमाए छॾी। इहो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजज़ो। अबू हुरैरा साईं चए थो त उन खां पोइ मूंखे हदीसूं विसरी वियूं। इहो अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु कॾहिं कॾहिं बुख जे बेहोशी जे दौरनि जे करे किरी पवंदो। पोइ माण्हू अची आङिरनि खां मटींदासीं त शायदि हिन खे को हिसाब किताब थी वियो। फरमाए थो मां बि लजू, मूंखे त बुख हूंदी, इहो त कुझु कोन हूंदो। उहो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर जे गुज़रण खां बाद गवर्नर थियो। हिकिड़े ॾींहुं हथनि में रेशमी रुमाल हुजेसि, नक साफ़ पियो करे, रोए बि पियो, नक बि साफ़ करे पियो, रोए बि पियो। हे आयत बि पढ़े पियो, अज़हबतुम तय्यबातकुम फी हयातिकुम दुनिया वस्तमतातुम बिहा। से हे हुया महबूब जा सहाबी जिन एॾी महिनत कई ऐं अल्लाह ताला महबूब जे उम्मत खे मुंतखब कयो, जो अॼु महबूब जी हदीस जेका 1400 साल अॻु में साईं जन बयानु फरमाई, उहा बेआईनी अॼु असां वटि हिन ॻोठड़े में मदरसे में पहुती पई आहे। दुनिया त चवे थी त इहे मौलवी बि न हुजनि, इहे वॾी रुकावट आहिनि, पर अल्लाह पाक चवे थो त न, इहे हूंदा। मां ईअं चवंदो आहियां त हिकिड़ो दौर हो जॾहिं मदरसा सिर्फ़ु छोकिरनि जा हूंदा। परवेज़ मुशर्रफ जॾहिं आयो न कोशिशि कई त मदरसा बंदि थियनि, त अल्लाह पाक फरमायो त हाणे चयो मदरसनि खे वरी छोकिरनि ॾे मुंतक़िल था कनि। बनीन मां बनात बि थी वई। हाणे बनीन त मौलवी थियनि था, पर बनात बि मौलवी थियनि थियूं। छोकिरियूं बि आलिमा थियूं थियूं, छोकिरियूं बि हाफ़िज़ा थियनि थियूं। जेसि ताईं हिन क़ुरान ऐं हदीस जो आवाज़ हिन धरती ताईं हूंदो, मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो यादि करे छॾियो त क़यामत क़ाइमु न थी। बैज़ावी शरीफ़ तफ़सीर जो आख़िरी किताब आहे, उन में पहिरें हदीस बैज़ावी शरीफ़ में लिखी पई आहे त अल्लाह ताला कंहिं अलाइके ते अज़ाब मोकिलींदो आहे, पर जॾहिं उन अलाइके जा नंढड़ा नंढड़ा ॿार सुबुह जो अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान अर्रहीम चवंदा आहिनि, रब पाक फरमाईंदो आहे इन अलाइके तो 40 साल अज़ाब खणी छॾियो। क़ुरान ऐं हदीस तव्हां असांजे रहमत जो सबबु आहे।
कुरान ऐं हदीस ॼाणण तव्हां असांजे हलाल जो सबब आहे। हलाल जो यहूदियत जी कोशिश आहे त उम्मत मुस्लिमा मां कुरान हदीस भी निकिरी वञे, गैरत भी निकिरी वञे, लेकिन गैरत भी असांखे हदीस कुरान सेखारे थो। जेसि ताईं कुरान हदीस आहे तेसि ताईं मुस्लमाननि में इंशाअल्लाह गैरत मौजूद हूंदी। इन हदीस में हे हदीस वज़नुल आमाल, इनके चइबो आहे वज़नुल आमाल वारी हदीस। इन हदीस जो बुखारी शरीफ जे पहिरीं हदीस सां गहरो ताल्लुक़ आहे। बुखारी से पहिरीं हदीस आहे इन्नमल आमाल बिन्नियात, आखिरी हदीस आहे वज़न आमाल। इन्नमल आमाल बिन्नियात, अमल हिन नियतुनि सां, माना जहिड़ी नियत हूंदी ओड़ो अमल हूंदो। नेकी जे अमल में दुनिया जे माण्हुनि खे ख़ुशि करण जी नियत कबी त रहिया, इहो अलाह वटि अमल ई क़बूल कोन्हे, माना इन अमल में वज़न ई कोन थियो। वज़न तॾहिं थींदो जॾहिं नियत सही कंदो। त पहिरीं हदीस इमाम बुखारी तसीह नियत जी आंदी, पोइ वज़न आमाल जी आंदी। तव्हां असांखे सबक़ सेखारियईं त तव्हां चाहियो था त असांजे अमलनि में वज़न थिए त नियत सही कयो। नियत सही न कंदो तव्हांजे अमलनि में वज़न न थींदो। ॿियो पहिरीं हदीस हिन हदीस जी पाण में सनद जे हिसाब सां भी गहराई पा वॾो ताल्लुक़ आहे। पहिरीं हदीस ग़रीब आहे, हीअ हदीस भी ग़रीब आहे। ग़रीब चइबो आहे जंहिं हदीस जो रावी हिकिड़ो हुजे मुंड में, हे भी ग़रीब आहे, हो भी ग़रीब। ॿिनि हदीसुनि जो पाण में मुख़्तसर इहो ताल्लुक़। टियों त पहिरीं हदीस जेका आहे उहा इमाम बुखारी जो उस्ताद मक्की आहे ऐं वहय जो इख्तिताम ऐं वहय जी तकमील ऐं वहय जो कमाल उहो मदीने में, तंहिंजे करे पछाड़ी हदीस आंदे वज़न आमाल जी। छो त वज़न आमाल बि दुनिया जे ख़ात्मे खां पोइ आख़िरत में थींदो। वज़न आमाल दुनिया जे ख़ात्मे खां पोइ आख़िरत, माना तकमील दुनिया खां पोइ वज़न आमाल थींदो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कलिमताने हबीबताने इलर रहमाने ख़फ़ीफ़ताने अलल लिसाने सकीलतान फिल मीज़ान। महबूब करीम फरमायो त ॿ जुमला आहिनि, हिते कलमे जी माना आहे जुमला। ॿ हिकिड़ा जुमला आहिनि जेके अल्लाह खे महबूब ऐं प्यारा आहिनि। सीगो त सिफ़त मुशबह जो आहे पर बमाना इस्म मफ़ूल जो आहे। अल्लाह खे प्यारा आहिनि, रहमान जो लफ़्ज़ आने रहमान जो हबीबतान इलल्लाह न चई, इलर रहमान चई करे अल्लाह जे रहमत जी वुसअत बयान कई। त ॿ कलमा उन ते अमलनामो तुरे त ताराज़ ॻोरी थी वञे। इलर रहमान ख़फ़ीफ़तान अलल लिसान, ज़ुबान ते सवला, माना चवण में सवला, हलकड़ा आहिनि ज़ुबान ते, माना चवण में सवला आहिनि। सकीलतान फिल मीज़ान, ताराज़ू में ॻौर आहिनि। ताराज़ू में जॾहिं नामा आमाल तुरंदो, नबी पाक सभु सलाह संग हिकु हदीस पाक में फरमाया त अल्लाह साईं खां दुआ घुरंदा को त रब असांखे पंहिंजे फज़ुल सां जन्नत में दाख़िल कनि। आमाल ते अॻु खाधी ॼाणे, हे जेके अमल कयूं पिया हे अॻु खाधी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछूं तव्हां बि साईं, चयो मां बि। जन्नत में दुख़ूल अल्लाह जे फज़लो करम सां थींदो। बाक़ी जेके अमल कयूं पिया इन मां त हिकिड़ो त ज़ाहिर थिए थो हे फर्मा बरदार आहे, ना फरमान इन जे लाइ आहिनि। ताराज़ू में जॾहिं अमलनामा तुरंदा, हिकिड़ो पुड़ जंहिंमें किना अमल तुरंदा, ॿियो पुड़ जंहिंमें चङा अमल तुरंदा। फरमायो चङनि अमलनि वारे पासे ॾऊं
जने सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम ये जुमला पवंदा तो उहो पोड़ो ॾोरो थी वेंदो। अल्लाहुम्मा अजअलना मिन्हुम अल्लाहुम्मा अजअलना मिन्हुम। बाक़ी कलिमतान हबीबतान खां वठी यको इहा ख़बर मुक़दमा पोइ ते मुब्तदा मुअख़र आहे। इहो त तव्हां मुख़्तसरुल मानी में पढ़ियो आहे त ख़बर खे मुक़दम कबो आहे, मुब्तदा खे मुअख़र कबो आहे। तशवीक़न लिस्सामी सामे खे शौक़ ॾियारिजे त पोयों कहिड़ी अचणी आहे मुब्तदा। ॿ कलमा आहिनि जेके प्यारा आहिनि, रहमान खे हलकड़ा आहिनि, ज़ुबान ते ॻरा आहिनि, ताराज़ू में उहे कहिड़ा आहिनि? सभई चओ सुबहान अल्लाह व बिहम्दिही सुबहान अल्लाहिल अज़ीम। पाक आहे अल्लाह पंहिंजे हमद सां गॾु, पाक आहे अल्लाह जेको अज़ीम आहे अज़ीम। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जी आदत मुबारक आहे त बाब जे पछाड़ी में अहिड़ो लफ़्ज़ आणे छॾींदो आहे जंहिं मां इशारो थी वञे त बाब पूरो थी रहियो। चई अल अज़ीम, अज़ीम हस्ती हिकिड़ी आहे, बाक़ी सभु असां हक़ीर हूं, वो हमेशह क़ाइम ऐं दाइम रहंदी, तव्हां असां फ़ानी थींदासीं। इन ॾे इशारो करे छॾे अल अज़ीम सां। दुआ आहे त अल्लाह ताला हिन दीनी अदारनि खे ता क़यामत क़ाइम दाइम आबाद फरमाए। दीन दुश्मननि खे अल्लाह हिदायत फरमाए। हिदायत उन्हनि जे मुक़द्दर में न